मदे वेझो मुबैना ज़हर पीअंदड़ नौजवान लाड़काणो जी अस्पताल में दम ॾेई छॾियो। ॻोठ सहता में गुलमीर पुट ग़ुलाम फरीद सहतो गुज़िरियल राति मुबैना तौर ज़हर पी छॾियो हो। नौजवान खे चांडक अस्पताल लाड़काणो दाख़िल करायो वियो हो, जिते हुन दम धणी हवाले कयो। मदे वेझो मुबैना ज़हर पीअंदड़ नौजवान लाड़काणो जी अस्पताल में दम ॾेई छॾियो। ॻोठ सहता में गुलमीर पुट ग़ुलाम फरीद सहतो गुज़िरियल राति मुबैना तौर ज़हर पी छॾियो हो। नौजवान खे चांडक अस्पताल लाड़काणो दाख़िल करायो वियो हो, जिते हुन दम धणी हवाले कयो। मदे मां वधीक तफ़सील मालूम कयूं था टाइम न्यूज़ जे रिपोर्टर सिकंदर राहुजो खां। सिकंदर, छा अपडेट्स आहिनि? तव्हांखे ॿुधाईंदो रहां त गुज़िरियल राति जेको आहे सो ॻोठ सहता जो नौजवान रहवासी जेको आहे सो गुलमीर जेको आहे सहतो घरू वणंदड़ सां जेको आहे सो ज़हरीली दवा पी ख़ुदकुशीअ जी कोशिशि कई, जंहिंखे लाड़काणे मुंतक़िल कयो वियो। अॼु सुबुह सवेर हू जेको आहे उते अस्पताल में पहुची वियो, जंहिंखां पोइ वारसनि जेको आहे लाश खणी अचे ॻोठ सहता पहुचाया, जिते घर में काराम मचल आहे ऐं हर तरफ़ जेको आहे दुख जी लहर छायल आहे। जी मचा सिकंदर राहुजो, महिरबानी तफ़सील ॿुधाइण जे लाइ।